ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 28 अध्याय जे 12 भाग में ॾिठो हो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के ॿुधाइनि था त माता राधा श्री कृष्ण भगवान के स्त्रियों जा कपड़ा पाराए बंसी पट ॾांहुं बिहार करण वास्ते वठी वई पे त रस्ते में चंद्रावली नाले सखी उन्हनि खे ॾिसी वरितो, जंहिंजे पुछण ते राधा ॿुधायो त ही मुंहिंजी मथुरा मां आयल सखी आहे, तंहिं समा हिते ॻाल्हियूं करे रही आहियां। प्यारा भक्तों, तंहिं वक़्तु चंद्रावली पंहिंजी चतुराईअ सां ॼातो त ही श्री कृष्ण भगवान आहे, मोहन प्यारो आहे। तंहिं करे घणा ही नाज़ नखरा करे उनखे हथ लॻाइण लॻी। आख़िर जॾहिं श्याम सुंदर सम्झियो त ही मूंखे सुञाणी वई आहे त ॿिन्ही खे उते बंसी पट ॾांहुं वठी वियो ऐं उन्हनि सां प्रेम भरियूं ॻाल्हियूं करण लॻो। सबई चओ जय श्री हरि। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 28 अध्याय जो 13 भाग शुरू करे रहा आहियूं। अति विचित्र नंदलाल जी लीला रसक रसाल, सुख दुर्लभ शिव शंक के सो लुटीन ब्रिज बाल। हिकड़े ॾींहुं राधा सोरा सिंगार करे पंहिंजो मोह दर्पण में ॾिसण लॻी त श्याम सुंदर जी माया सां उन में पंहिंजो पाछो ॾिसी ईअं सम्झियो त का ॿी चंद्रमुखी हिते आई आहे, जे हू ब्रिज में रहंदी त मोहन प्यारो मुंहुं खे छॾे हिन सां प्रीत कंदो। ही आहे ऋषि लोक मां महासुंदरी नार, ब्रिज में त अहिड़ी न काही गोप कुमार। इहो वीचार करे राधा प्यारी पंहिंजे पाछे खे चयो त अरे तूं केरु आहीं ऐं किथां आई आहीं? हींअर जल्द पंहिंजे घर हली वञ। हिन शहर में नंद किशोर ॾिंगो रहंदो आहे, उहो सभिनी ब्रिज नारियुनि खे घणा दुख ऐं कष्ट ॾींदो आहे। जेकर हिते रहीअ त उन जे हथां ॾाढो दुख ॾिसंदीअ। प्यारा भक्तों, जंहिं वक़्तु राधा इहा ॻाल्हि चरियनि वांगुरु पंहिंजे पाछे सां दर्पण में पए कई, उन वक़्तु मोहन प्यारे बि उते अची खिड़कीअ सां इहो सॼो हाल उन जो ॾिठो। राधा खे उन जे अचण जी का बि सिध न पई। जॾहिं हुन पाछे राधा खे को बि जवाब न ॾेई उतां न वियो, तॾहिं राधा उनखे पंहिंजे मुक़ाबले करण वारी यानी के कॉम्पिटेटर सम्झी चिंता करण लॻी। मोहन प्यारो इहो हाल श्यामा जो ॾिसी माठ मीठ में उन जे पोइतां बि ॿिन्ही हथनि सां राधा जूं अखियूं बंदि करे आरसीअ खे उबतो करे छॾियो। जॾहिं आरसी उबती करण सां हू स्त्री राधा खे ॾिसण में न आई, तॾहिं हू उनखे पाछो सम्झी ख़ुशि थी ऐं श्याम सुंदर सां प्रीत भरियूं ॻाल्हियूं करण लॻी। कुझु वक़्त खां पोइ मोहन प्यारो पंहिंजे घर हलियो वियो। तॾहिं ललिता ऐं ॿियूं सखियूं राधा जे घर आयूं। प्यारा भक्तों,
जॾहिं श्यामा उन्हनि खे ॾाढे ई आजिज़ी निमाणाई ऐं आदर भाव सां विहारियो, तॾहिं ललिता सखी चयो त हे प्यारी, तोखे अॼु श्याम सुंदर मिलियो आहे, कीअं जो एतिरो असांजो आदर भाव थी करीं। ही ॻाल्हि ॿुधी राधा श्री कृष्ण जे अचण जो हाल ऐं दर्पण खे उबतो करण वारी सॼी ॻाल्हि करे ॿुधाई ऐं चयो त हे ललिता, इहो सभु सुख मूंखे तुंहिंजी कृपा सां मिलियो आहे। ललिता इहो ॿुधी श्यामा जे बाग़ जी वॾाई करण लॻी। जंहिं वक़्तु उहे प्रेम जूं ॻाल्हियूं राधा सखियुनि सां पए कयूं, उन वक़्तु मोहन प्यारो पंहिंजो सॼो श्रंगार करे नटवर रूप ठाहे बनमाला पहिरे मुरली वॼाईंदो राधा प्यारीअ खे ॾिसण आयो। पर सखियुनि जो मेड़ ॾिसी अंदरि न वञी बिरज बालाइनि सां अखियूं लड़ाईंदो नैण मटकाईंदो ॿिए तरफ़ हलियो वियो। जॾहिं सखियुनि जो मन उन पंहिंजे नाज़ सां मोहे वरितो, तॾहिं हू सभु कामातर थी चवण लॻियूं त ही सभु पाप असांजे नैणनि जो आहे, जेके श्याम सुंदर जी सूंहुं ॾिसी मोहित थियो वञनि, जिन असांखे कुल परिवार ऐं लोक लज छॾाए बिरज गोकुल में असांखे बदनाम कयो आहे। पाण त उन जी सूंहुं ॾिसी सुख पाइनि था ऐं असांखे राति ॾींहुं उन जे विरह में सवाइ दुख जे को बि लाभ नथो मिले। इहे ॻाल्हियूं सभई बिरज बालाऊं पाण में कंदियूं श्याम सुंदर जो नटवर रूप पंहिंजे हृदय में रखी पंहिंजे पंहिंजे घर हलियूं वेयूं। ऐं 8 ई पहर रूप उन मोहिणी मूरत जो उन्हनि जी अखियुनि में वसंदो रहंदो हो। संदन मन घर में कोन लॻंदो हो। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 28 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे श्री कृष्ण भॻवान गोपियुनि ऐं माता राधा जी हिन प्यारे अध्याय मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।